नाज़रीन, दरिया खान मरी में गुज़िरियल ॾींहुं क़त्ल कयल नौजवान जो केस दाख़िल कयो वियो। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर कादिर बख्श लाशारी। जी कादिर बख्श, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल, दरिया खान मरी में गुज़िरियल ॾींहुं वार्ड नंबर 3 जे रवासी क़त्ल थी वियल नौजवान दिलनवाज़ उर्फ़ सोनू पुट अकबर वारिया जो क़त्ल केस दरिया खान मरी थाणे ते संदसि माउ हुमेरा जे फ़रियाद ते ॿिनि जवाबदारनि बिलाल जट ऐं इसाक़ राजपूत मथां दरिया खान मरी थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। केस में मक़तूल जी माउ इहो मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त मुंहिंजे पुटु दिलनवाज़ उर्फ़ सोनू सां बिलाल जट जी दोस्ती हुई। गुज़िरियल राति बिलाल जट ऐं इसाक़ राजपूत मुंहिंजे पुट खे घरां वठी बेदर्दी सां क़त्ल कयो आहे। ॿिए पासे पुलिस कार्रवाई करे केस में नामज़द ॿिन्ही जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ज़रियनि वटां इहो बि मालूम थियो आहे त जवाबदारनि पुलिस जे आॾो ॾोह जो इतराफ़ कयो आहे त हिननि पैसनि जी ॾेती लेतीअ तां नौजवान खे सरिया हणी क़त्ल कयो आहे। जी कादिर बख्श लाशारी, तफ़सील ॿुधाइण जे लाइ अव्हां जी महिरबानी। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।